ज़ात तो मुस्तफ़ा जे ज़ात के रहमतल लिल आलमीन बनाए मोकिलियो कीअं तो थी सके जो दरबार तो मुस्तफ़ा जी हुजे जंहिंमें वेठो रहमतल लिल आलमीन हुजे ऐं उन जगह ते मां अल्लाह अज़ाब कयां रब फरमायो वमा कान अल्लाह ॿुधो रब जो क़ुरान वमा कान अल्लाह ऐं अल्लाह जे शान जे लाइक़ नाहे रब तो फरमाए पंहिंजे पाक क़ुरान करीम में ऐं मां अल्लाह जे शान जे लाइक़ नाहे लियुअज़िबहुम उन्हनि ते अज़ाब कयां व अंत फीहिम जंहिंमें तो महबूब जी ज़ात मौजूद हुजे ओ मुंहिंजा महबूबा अज़ाब त उन्हनि ते कंदुसि जन में तूं न हूंदे जिते रहमत हूंदी उते अज़ाब न हूंदो अज़ाब उते हूंदो जिते रहमत न हूंदी मुझो बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर ईमान वारन के ॿुधाए रहियो आहे ओ पंहिंजे दिलनि में मुझे मुस्तफ़ा खे जायूं ॾियण वारो सदा सलामत हुजो जेकॾहिं महबूब जी ज़ात ज़मीन ते आ पर जेकॾहिं दुश्मननि जे विच में आ त उहे दुश्मन बि अल्लाह जे अज़ाब खां आज़ाद हन छो त मुस्तफ़ा करीम जे भर में वेठा जेकॾहिं दुश्मन भी अज़ाब घुरण वारो भी महबूब जे दरबार में हुजे महबूब जे वेझो हुजे रब चवे त अज़ाब कोन कंदुसि पिरी तो वठूं उथे त मां ॾसियांसि तो त मां रब आसमान मां पत्थर कीअं वसाईंदो अज़ाब काथे न थींदो रब जे क़ुरान छा चए जवाब ॾियो जंहिं जगह ते रहमतल लिल आलमीन जी ज़ात हूंदी उते अज़ाब कहला कहला अज़ाब बल्कि छा हूंदो चओ ते रहमत ई रहमत हूंदी कहला कहला छा हूंदो तो हाणे तोखां तो जवाब पुछां तुंहिंजे पैदा कंदड़ जो तोखे कसम आहे रहमत माना सुकून रहमत माना ई कलाक ॾेढ वेठो ऐं तुंहिंजे दिलि में सुकून आहे या बेचैनी आहे पंहिंजे दिल खां पुछी को जवाब ॾे तुंहिंजे दिल खे सुकून मिलियो आहे दिल में ख़ुशी पैदा थी आहे त पोइ इहो इशारो नाहे त ॿियो छा आहे इहा ख़ुशख़बरी नाहे त ॿियो छा आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शुक्र कर अल्लाह जे ज़ात जो महबूब मुस्तफ़ा जे ॾिसण जे लाइ हिननि अखियुनि खे ताक़त कान्हे का महबूब जे ॾिसण जे लाइ मुंहिंजा दोस्त उहे अखियूं खपनि तूं असां गुनहगार आहियूं जॾहिं न महबूब जी हिकिड़ी सुन्नत बि अदा करण जी रब तौफ़ीक़ अता फरमाए 100 दफ़ा शुक्रानो अदा कर मुंहिंजा मौला तुंहिंजा लख एहसान जो पुनल जी हिकिड़ी सुन्नत अदा करण जी तौफ़ीक़ कोई अमल ॿियो न हुजे भले पर जे हिकिड़ी सुन्नत ते बि अमल कंदो हूंदे रब चवंदो आहीं त ॾाढो भाड़ियो पर यार जे हिन सुन्नत सां प्यार कंदे हल तूं बि छा यादि कंदे दुनिया जे अंदर कीअं हूंदो आहे मिठा दुनिया सां लेखो हूंदो आहे पर महबूब सां कंहिंजो लेखो हूंदो आहे को तव्हां अॼु हणे नारो त मां महबूब सां बि लेखो कंदो आहियां त मूवी वारो भरेसि कीअं था सुभाणे माण्हू ठुंगा हणी ठोड़ पटींदसि दुनिया में थी नथो सके जेको महबूब करे वरी उन सां लेखो करे ईअं थी नथो सके जेको महबूब हूंदो आहे उन सां लेखो ई न हूंदो आहे जॾहिं तूं बेवफ़ा इंसान बि जंहिंसां प्यार थो करी उन सां लेखो नथो करी त पोइ मूंखे जवाब ॾे ख़ुदा मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कयो आहे या न कयो मुझो महबूब खुदा जो महबूब आहे या ना है जवाब दे मुझे दिल चवई थी त आहे त पो पक करे छडे न खुदा महबूब सा लेखो कयो न महबूब जे उम्मत सा लेखो कयो ए मुझो महबूब भी एडो रहमत लिल आलमीन एडो त करीम सोच भला दुनिया जो दस्तूर है जो अलग पानी ग्रिप है कोन जिक्र के अल्लाह जो अल्लाह